नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो में ॻोठ बजाणी रिगारी में रोड ठाहिण लाइ साहिती आवाज़ मोरो प्रेस ऑफिस आॾो कयल एहतजाजी धरणे में मासूम नींगरी, कोमल लिगारी ऐं ॻोठाणा ॻाल्हाए रहिया आहिनि। साथियों, क्वार्टर पेन आहे ही मोरे जे दुकाननि में 10 रुपया ॾबी मिले थी। मतलब त हुन में 10 दाणा पवंदा, मतलब त हुन जो हिकिड़ो दाणो 11 रुपए में मिले थो, पर उहो मुंहिंजे ॻोठ में 30 रुपया मिले थो। छो साथियों, खंड जो किलो तव्हां 12 बजन वारा आयो वठंदा हूंदो खंड। साथियों, खंड जो किलो उहो तव्हांजे मोरे में 80 रुपया किलो मिले थो, पर उहो असांखे मुंहिंजे ॻोठ में 120 रुपया मिले थो। छो? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।